नौशरो फिरोज़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ अॼु ट्रगड़ रोड नौशरो फिरोज़ सां रिहाइशी इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मुअज़्ज़िज़िन जी गॾिजाणी मुंहिंजी रिहाइशगाह लंडन टाउन नौशरो फिरोज़ ते कोठाई वई, जंहिंमें मरी बिरादरी, सोलंगी बिरादरी, चांडिया बिरादरी, मस्तोई बिरादरी, विस्तड़ा बिरादरी, चन्ना बिरादरी, लुंड बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि शिरकत करे इहो वचन कयो त ट्रगड़ रोड ऐं उन जे आसपास जा रिहाइशी हिक प्लेटफॉर्म ते गॾु आहियूं ऐं सभु गॾिजी हिक ई पार्टीअ खे वोट ॾेई कामयाबु कराईंदासीं। उन मौक़े ते रईस ग़ुलाम मुर्तज़ा जतोई सां एम ज़फ़र ट्रगड़ ज़रिए राब्तो थियो, जंहिं सुभाणे शाम 7 बजे अचण जो प्रोग्राम ॾिनो, जंहिं ते सभु बिरादरियुनि जे मुअज़्ज़िज़िन इत्तिफ़ाक़ कयो उन वचन सां त ट्रगड़ रोड सां जेकी बि कॉलोनियूं आहिनि उन्हनि जा काफ़ी सारा मसइला आहिनि जिन खे गुज़िरियल हुकूमतुनि में मुकमल नज़रअंदाज़ कयो वियो। संदन वधीक चवण हो त हुननि हर इलेक्शन में पीपल्स पार्टीअ खे वोट कयो आहे, पर पार्टीअ जे चूंडियल नुमाइंदनि संदन कंहिं बि क़िस्म जी मदद न कई आहे। न रोड जी सहूलियत मिली आहे ऐं न पाणी नेकाल जो को सिस्टम आहे। संदन चवण हो त हिन भेरे हू पंहिंजे वोट जो इस्तेमालु सोचे सम्झी कंदा ऐं समूरियूं बिरादरियूं हिकु थी करे पंहिंजो वोट जो इस्तेमालु कंदियूं। तक़रीब में जिन मुअज़्ज़िज़िन शिरकत कई उन्हनि जा नाला हेठि ॾिजनि था: महमद मूसा सोलंगी, अली गौर सोलंगी, यामीन सोलंगी, वज़ीर अहमद सोलंगी, हयात खान मरी, पप्पू मरी, बशीर मरी, शौकत मरी, अफजल मरी, नज़र महमद लुंड, पठान मस्तोई, मंसूर अली ख्वावड़, अख्तर हुसैन बाट, वज़ीर अहमद विस्तड़ो, असद अली विस्तड़ो ऐं ॿियनि दोस्तनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते मुस्लिम लीग नून जे मक़ामी रहनुमा ग़ुलाम सरवर आराइन, इरफान अब्बासी ऐं एम ज़फ़र ट्रगड़ ख़ुसूसी तौरु शिरकत करे पंहिंजे मुकमल साथ ॾियण जो ऐलान कयो।